हैदराबाद में ख़बर शेयर कंदासीं। सिंध जे गुणे वॾे वज़ीर अरबाब ग़ुलाम रहीम जे भाइटे अरबाब एहसानुल्लाह थ्रस घरवारी रज़िया अरबाब जे विच में हलंदड़ घरेलू तकरार बाबति अॼु हैदराबाद जे सिविल मजिस्ट्रेट ऐं जुडिशल मजिस्ट्रेट जे कोर्ट में अहम पेशी थी आहे। पेशीअ दौरान अरबाब एहसानुल्लाह ऐं रज़िया अरबाब पाण कोर्ट में मौजूदु हुआ, जॾहिं त संदन वकील अब्दुल सत्तार सरकी, एडवोकेट अनवर ख़ासकेली बि मौजूदु हुआ। अदालत खे ॿुधायो वियो त ॿारनि जी मेंटेनेंस लाइ मुक़ररु थियल 16 लख रुपयनि मां फ़िलहाल 2,92,000 रुपया अरबाब एहसानुल्लाह तरफ़ां अदालत में जमा कराया विया आहिनि, जॾहिं त बाक़ी रक़म ईंदड़ पेशी ते जमा कराइण जी यकीन दहानी कराई वई आहे। अदालत ईंदड़ ॿुधणीअ लाइ 24 दिसंबर जी तारीख़ मुक़ररु कई आहे ऐं ख़बरदार कयो वियो आहे त जेकॾहिं ईंदड़ पेशी ताईं बक़ाया रक़म जमा न थी त अरबाब एहसानुल्लाह ख़िलाफ़ गिरफ़्तारी वारंट जारी कयो वेंदो। अदालत वधीक हुकुम ॾिनो आहे त ॿारनि जी मुकमल मेंटेनेंस जमा थियण ताईं अरबाब एहसानुल्लाह जो क़ौमी सुञाणप कार्ड ब्लॉक रहंदो। क़ानूनी हलकनि मूजिबि कोर्ट जो हीउ हुकुम ॿारनि जे हक़नि जी हिफ़ाज़त लाइ अहम क़दम आहे। ईंदड़ ॿुधणीअ हिन मामले में अहम मोड़ ते साबित थी सघे थी।